नसीराबाद में वाक़िया आगाह कंदासीं। नसीराबाद वेझ ॻोठ हमज़ा भट्टी में प्लाट जी मालिकियत झड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान 3 औरतुनि सूधो 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में इंसाफ गुलाम हैदर, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। नसीराबाद वेझ ॻोठ हमज़ा भट्टी में प्लाट जी मालिकियत झड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान 3 औरतुनि सूधो 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नसीराबाद वेझो ॻोठ हमज़ा भट्टी में प्लाट जी मालिकियत झड़ो थी पियो, जहिड़े दौरान 3 औरतुनि सूधो 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में इंसाफ गुलाम हैदर, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नसीराबाद में ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। नसीराबाद वेझो ॻोठ हमज़ा भट्टी में प्लाट जी मालिकियत झड़ो थियो आहे, जहिड़े दौरान 3 औरतुनि सूधो 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में इंसाफ गुलाम हैदर, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। 30 TV जे रिपोर्टर तौफ़ीक मंगी खां। जी तौफ़ीक, अपडेट कजो। आज बिल्कुल मैं बुधाई नसीराबाद लग ॻोठ है हमज़ो भट्टी, जैमें हमज़ा भट्टी बिरादरी में प्लाट के मामले का झगड़ो थी पियो है, जैमें सुरोटा लक्ष्मी टोड़ी लगे सब एक जोड़ा 3 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी में इंसाफ अली, गुलाम हैदर, हिम्मत अली, मोहम्मद इब्राहिम ऐं औरतुनि में मिसमात, आमना, फिजा समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनके नसीराबाद रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मी सिबी इमदाद ॾियण खां पोइ सीरियस हादसो होने करे लाड़काने अस्पताल मुंतक़िल कयो आहे। होॾां ज़ख़्मी जुर्म पारां ॾेरा थाने ते मुख़ालिफ़ जुर्म तां इंती दाख़िल कराई वई आहे। जी मेहरबानी तौफ़ीक मंगी, अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, सां गॾु बुलेटिन ते ॿुधाईंदे पहुतो। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 30 TV न्यूज़।